नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि डिस्ट्रिक्ट लाड़काने जी सियासी समाजी शख्सियत आहिनि। ज़ुल्फ़िकार सियासत के तारफ़ जो मोहताज न आहे। प्रोग्राम अजी शख्सियत में असांजो मेहमान आहे। कोशिश कंदासीं लाड़काने जी समाजी शख्सियत ज़ुल्फ़िकार सियासत जी जेका ॻाल्हि ॿोल आहे नाज़रीन उहा असां आवाज़ ॾियारो ज़रूरु शेयर कंदासीं। अवां जो मेज़बान आहे डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी साईं। अस्सलाम वालेकुम। अल्लाह जा एहसान दुआओं सां वॾी महिरबानी करे प्रोग्राम अजी शख्सियत में अवांखे ज़ुल्फ़िकार साहब मां भली कार चवां साईं असां तव्हांखे भली कार चऊं था। तव्हां असांजो साथ ॾियो असां तव्हांखे भली कार ज़ुल्फ़िकार साहब मां ख़ासि करे अचां थो त सिंध जे अंदरि मां सम्झां थो त फ्लड जे हवाले सां सिंध में तमामु हिकिड़ो वॾो तारीख़ी नुक़सानु थियो आहे, जंहिंमें ख़ासि करे कमर शहदादपुर ज़िलो लाड़काने जी सतह ते असां ज़रूरु ईंदासीं। अवां लाड़काने जी समाजी सियासी शख्सियत बि आहियो ऐं अवां जो तमामु लाड़काने जे चाटका मेडिकल कॉलेज अस्पताल शेरजन वूमेन हॉस्पिटल में हिन वक़्तु बि दस्तरखान अवां जो हले पियो। अवां उन जे हवाले सां असां ज़रूरु शेयर कयो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं ॾिसो ॻाल्हि आहे त बिल्कुलु फ्लड जो माहौल जेको हुयो तव्हां सभिनी खां लिकल न हो। तमामु हिकिड़ी मां थो चवां फ्लड न हुई बल्कि हिकिड़ी वबा हुई जंहिंमें हर माण्हू मुतासिर थियो आहे। को ग़रीब न, हर अमीर हुजे ग़रीब हुजे शाहूकार हुजे दिहाड़ी वारो हुजे नौकिरी वारो हुजे सभु उन में जेको आहे सो मुतासिर थिया। अलाह जी महिरबानी हाणे रिकवर थींदा था वञनि। काफ़ी हद ताईं सिंध सुबुह निकिरी आयो आहे। इन एॾे वॾे बुरान खां पोइ रिकवरी में अचे थो। अॼु बि ॾिसो लोकल गवर्नमेंट बॉडी ठही, इलेक्शन थी आहे। इहे लोकल अञा नुमाइंदा ईंदा वेहंदा, अञा इहे भलो कमु कंदा, अञा इहे उन्हनि जो जेको आहे सो मसइलो आसान कंदा। मां त बिल्कुलु तव्हांजे तसलसल सां इहो ई चवंदासीं त हिमत माण्हू न हारे, हिमत मर्दा मदद ख़ुदा। जेको जंहिंजे हथ में आहे उहो कमु करे। माना माण्हुनि खे सहूलियत हूंदियूं। तव्हांजे हथ में जेको तव्हांजे वटि तव्हां कयो, मुंहिंजे हथ में जेको आहे मां कयां, ईअं हर को पंहिंजे हिसे जो कमु कंदो हलंदो त मुंहिंजे ख़्याल में त को कंहिं तकलीफ़ में न हूंदो। जेको ज़ुल्फ़िकार साहब मां ख़ासि करे अवां जे फैमिली ते अचां थो। अवां जी सियाल फैमिली जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे टिरंगी झंडे जे हवाले सां तीर जे निशान सां तमामु जेके लाड़काने डिस्ट्रिक्ट में ख़िदमात आहिनि उन जे हवाले सां मां ज़रूरु शेयर। साईं ॾिसो न, ख़िदमत त असांजो वॾी फर्ज़ु आहे। असांजी फैमिली जो हुजे बल्कि असांजे खून में शामिल आहे त हर माण्हू जी ख़िदमत कयूं। रंग नस्ल मज़हब न ईंदी सघा। जेको बि आयो आहे उनजे लाइ असांखे इज़त आहे। न वरी हुन में असां लालच कंदा आहियूं। छो भुटे साहिबु चयो त सियासत इबादत आहे। इन जे करे कयूं त तव्हांखे कंहिंजे ॾुखे वक़्त में तव्हां जंहिंजो कमु कंदव उहो तव्हांखे दुआ ॾींदो। उन दुआ जे लाइ बिल्कुलु इहा असांजी फैमिली आहे। मां आहियां या मुंहिंजो सौट तारिक ख़ान आहे या मुंहिंजो सोहेब ख़ान या असांजो हाणे शाहरुख साहिबु नओं DC जेको सॉरी चेयरमैन थियो आहे कमेटी जो, सभिनी जो अज़म इहो आहे त माण्हू जी ख़िदमत थिए। मां चवंदो आहियां रुहानी जन्नत माउ जे पेरनि में आहे, सियासी जन्नत अवाम जी पेरनि। ज़ुल्फ़िकार साहब हीअ जेको दस्तरखान जेको आहे त हले पियो चाटका मेडिकल कॉलेज अस्पताल जे अंदरि ऐं ख़ासि करे अचां थो त जेको ॿारनि जी अस्पताल आहे उनमें तमामु सिंध बलूचिस्तान जा जेके पेशेंट अचनि पिया उनखे तमामु जेको आहे त अवांजी तरफ़ हिकिड़ी सहूलियत मिलियल आहे। उन जे हवाले सां साईं बिल्कुलु मूं चयो न त असां रंग मज़हब नस्ल न आहियूं ॾिसंदा। उते अहिड़ा माण्हू आहिनि जेके मां न सुञाणा या मूंखे न सुञाणो, सम्झंदा आहियूं इंसान आहिनि, अचनि था, इन्हनि जो को वली वारिस कोन्हे या हिननि खे जेके अस्पताल में अचनि था उॾा मजबूर हूंदा जेके पंहिंजे ॿारनि खे सरकारी अस्पतालुनि में खणी था अचनि। इन जो सबबु इहो आहे त उहे अफोर्ड न करे सघंदा हूंदा पैसा। असां कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ो वेलो हुननि खे वक़्तु मानी ॾियूं। पाणी जा मां कूलर्स जेका उते रखाया आहिनि थधे पाणी जा, असांजा वॉलेंटियर वेंदा आहिनि, 3 टाइम जो कूलर्स भरींदा आहिनि। हिकिड़ो सुबुह जो 9 बजे, मंझंदि जो 2 बजे, पोइ शाम जो 5 बजे। उते 3 कूलर्स असां तक़रीबन 20-30 रुपयनि वारा वक़्तु आहिनि जेके पिया हूंदा आहिनि, गिलास पिया हूंदा आहिनि। प्लस पखा कोन आहे उते इंतज़ारगाह मुंहिंजा 3 आहिनि। उते रमज़ान में मूं पंहिंजे तरफ़ां 3 पखा आहिनि। जेको आहे सो इंसान आहिनि। असांखे गर्मी केॾी लॻे थी, केॾो असां पाण चऊं था त गर्मी आहे, ऐं हीअ इंसान वीचारा इहे रहिया पिया आहिनि। इहो ई थींदो आहे।
पर कोशिशि कंदा आहियूं तव्हां जहिड़नि दोस्तनि खे ॿिए कंहिंखे फ़ोन कंदा आहियूं उहे असां सां ॻाल्हि कंदा आहियूं उन्हनि खे असां इहो न आहियूं चवंदा तव्हां असां ॾे ॾींदो फलाणी जाइ ते स्पाट कयो जेकॾहिं उहो न आहे पोखड़ी त पोख मथां ॿुधर वञी अचे जेकॾहिं तव्हांखे अलाह ख़ातिर करिणो आहे तव्हां हिन जा अल्हम्दुलिल्लाह हाणे तव्हांजे तसुस सां तव्हांजे चैनल सां अॼु असां इहो ऐलान था कयूं इंशाअल्लाह ईद खां पोइ असां लीनार हॉस्पिटल में कैंसर वारी में दस्तरखान हूंदासीं जेके ॿाहिरियां माण्हू अचनि था मंझंदि ताईं टेस्टूं था कनि उन्हनि जो वञी उन्हनि खे बि चवनि था मुहैया कयो इन जे लाइ असांजी ख़मीस ते उन्हनि सां मीटिंग आहे मीटिंग फाइनल थिए उते बि इंशाअल्लाह ज़ुल्करनैन साहब हींअर बलदियाती हवाले सां मां चवां पोइ सिंध जे अंदरि तक़रीबन जेका हलफ़नामा उन्हनि खे ॾिना विया आहिनि कीअं सम्झो पिया त हीअ जेके चूंडियल काउंसलर टाउन जा चेयरमैन आहिनि उन्हनि खे अवाम जो जेको लाभ आहे उहो केतिरो ॾेई सघंदासीं ऐं ॾिसो न हिननि खे लाभ ॾियणु खपे काउंसल अवाम जो कमु एॾो वॾो न आहे हूंदो पोइ ज़रूरु त टिकट खपे पोइ हीअ शइ खपे इहे त हुननि जा जाइज़ मसइला आहिनि इहे अगरि बलदिया मां चवंदुमि बलदियाती इहे जेके आहिनि निमाइंदा कंदा त ॾाढो सुठो कमु आहे छाकाणि जंहिंजी शॉर्ट टर्म सियासत करणी आहे उनखे ॿिए नमूने करणी आहे जंहिंखे लॉन्ग टर्म सियासत करणी आहे उनखे जेको आहे अवाम जा कमु करणा आहिनि मूं छा चयो रूहानी जन्नत माउ जे पेरनि में वेठा आहे सियासी जन्नत अवाम जे पेरनि में आहे उहो उनखे सोचणो आहे त अवाम जी ख़िदमत कंदे अवाम खे ॿीहर आणींदो इलेक्शनूं अचणियूं आहिनि इलेक्शन हिकु दफ़ो न आहे त मां हिकु दफ़ो वेठुमि त बसि पोइ इलेक्शन ई न थींदी इलेक्शन 3 सालनि में वरी तोखे अवाम जी अदालत में वञिणो आहे बहितर आहे त तव्हां अवाम वटि ईअं वञो उन अदालत में ईअं वञो जो तव्हांखे ॾिसी अवाम चए बाबा हीअ असांखे पास आहे इहो ई मैसेज तव्हांजे तरफ़ां ॾींदासीं अॼुकल्ह मीडिया आहे सोशल मीडिया तव्हां जहिड़ा पादे साफ़ ई सोशल मीडिया जो दौरु आहे जेकॾहिं को पंहिंजी ख़िदमत कंदो आहे ख़िदमत करणु को ॾुखियो कमु कोन्हे पहिरियों सवलो कमु आहे सिर्फ़ु उन्हनि खे ॿुधिजे उन्हनि खे इज़त ॾिजे इहो त असांजे पंहिंजे वक़्तु आहे न मूं वटि को माण्हू वारे मां हुनखे इज़त ॾिनी इहो त मुंहिंजे वक़्तु आहे न जेके मुंहिंजे वक़्तु उहे मां तमामु खे ॼाण पोइ के कम थींदा आहिनि के न आहिनि थींदा बहरहाल हाणे जंहिंखे इलेक्शन में रहणो आहे जंहिंखे पीपुल्स पार्टी जो तमामु वॾो कमु कयो आहे जालनि खे जेको आहे डिस्ट्रिक्ट चेयरमैन कया अथई ऐं मेयर कया अथई हाणे जालनि जो कमु आहे त पंहिंजे जालनि जो केतिरो ख़्यालु था कनि ऐं पंहिंजे जालनि खे जेकॾहिं खणी हलंदा सुठी ॻाल्हि आहे त वरी बि उन्हनि खे अवाम जी अदालत में अचिणो पवंदो त बहितर आहे जीअं सरसूर थिए नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक नाज़रीन प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान आहिनि अॻूणो घरू वज़ीर सरदार सोहेल अनवर सियालजा सोट आहिनि ऐं मौजूदु मां अव्हांखे अपडेट कंदो हलां त बाकराणे तालुके जी अहम शख़्सियत जे हमेशह बाकराणे तालुके जे अवाम जी दिलियूं खटियूं आहिनि सरदारज़ादा तारिक अनवर सियालजा जेके सोट आहिनि ज़ुल्करनैन सियाल लाड़काने ज़िले जी तमामु जेको सियासी समाजी अहम शख़्सियत आहिनि हमेशह अवाम जे ख़ुशबू जे हवाले सां मां अपडेट कंदो आहियां हमेशह अवाम जो दर्द रखंदड़ ग़रीब मिसकिन माण्हुनि जो दर्द रखंदड़ सियाल हाउस जा जेके दरबार आहिनि हमेशह हितां जा ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ खुलियल आहिनि प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजो ज़ुल्करनैन सियाल साहिबु असांजो महिमान आहे ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं ज़ुल्करनैन साहिबु मां ख़ासि करे अचां थो एजुकेशन जे हवाले सां सिहत जे हवाले सां सिंध तमामु जेको आहे सो पोइ आहे सिंध जो माण्हू मां सम्झां थो त महिनत तमामु घटि थो करे पंजाब ऐं ॿियनि सूबनि खां अलावा बिल्कुलु साईं तव्हां सही था चओ सिंध जो माण्हू महिनत नथो करे ॾिसो न महिनत करणी पवंदी असां पहुची आहियूं ॾाढो पहुची आहियूं तालीम में बि पहुची आहियूं पंहिंजी महिनत में बि पहुची आहियूं असां बसि फारूक टाइम ते किथे वेही हल उहो दौरु हुयो अॻिलो दौरु हो माण्हू चाहे थी फिल्म ॾिसो हाणे इहो दौरु न आहे असांखे हाणे स्वीट नथो करे हाणे असांखे कुझु न कुझु ॾिसो गवर्नमेंट जॉब आहे ठीकु आहे हिकिड़े कोल आहे हिते अंग्रेज़ जो जंहिंखे ॿ हथ आहिनि उहो कॾहिं बेरोज़गार न थींदो अलाह साईं असांखे ॿ हथ ॾिना आहिनि त असां बेरोज़गार न आहियूं असां हदहराम आहियूं अवल मां ॿिए खे न चवंदुमि असां हदहराम असांखे हदहराम कढणी पवंदी असांखे महिनत करणी पवंदी असांखे जिस्तगी करणी पवंदी असांखे जेकॾहिं का गवर्नमेंट नौकिरी नथी मिले इन जो सबबु इहो न आहे त असां बसि सभु शइ वेही रहूं ॿ हथ सलाह ॾिना आहिनि ॿियो को धंधो कयूं ॿियो को बिज़नेस कयूं यादि आहे तव्हां मूंखे सुञाणो था असां त फार्मा में बि उन टाइम कमु कयोसीं
जंहिं टाइम जेको आहे सो नौकिरियुनि जो आसिरो न हो, फार्मा में वञी असां पंहिंजी जेको आहे डायरेक्शन ते कमु कयासीं अल्हम्दुलिल्ला। सो मां इहो ई चवंदुमि त तव्हां पंहिंजे जेको आहे मुस्तक़बिल ख़ातिर जेके तव्हां सां वाबस्ता फैमिलीज़ आहिनि उन्हनि ख़ातिर तव्हां नौजवान अॻिते अचो, तव्हां जेको आहे सो पंहिंजा बिज़नेस कयो, तव्हां जेको आहे सो माना घरनि में वेहो न, बिल्कुलु तव्हां जुस्तजू रखो, तालीम ते ध्यानु ॾियो। इहो वॾो हथियार आहे जेको असां वटि आहे, जेको असां ज़ाया था कयूं। ज़ुल्करनैन साहब, अव्हां जो जेको विलेज आहे अनवराबाद फरीदाबाद, मां सम्झां थो त हिकिड़ो तारीख़ी सिंधु दरिया जी हिकिड़ी पटी आहे ऐं मां ख़ासि करे अव्हां जे इलाइक़े ते अचां थो त एग्रीकल्चर जे हवाले सां अव्हां जो इलाइक़ो तमामु हिकिड़ी मुहारत रखे थो ऐं कहिड़ियूं जिन्सूं अव्हां जे इलाइक़े में थियनि थियूं जेके हिन वक़्तु मार्केट में अचनि? असां वटि माशाअल्लाह अलाह साईं जो पहिरियों एॾो वॾो फज़ल आहे, एॾो सुठी असांजी जाइ ते ॻोठ आहे ऐं इन ॻोठ असांजे तमामु वॾियुनि शख़्सियतुनि खे जनमु ॾिनो आहे। फरीदाबाद अनवराबाद तां वॾियूं शख़्सियतूं आहिनि जंहिंमें डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि ऐं ब्यूरोक्रेट्स आहिनि। अलाह तव्हांखे नेकी ॾे। अञा जेको आहे सो म्यूनिसिपल कमेटी जा मेंबर्स आहिनि, एॾो हुननि असांजो जेको आहे सो प्लस मां बि उन्हनि जो हिकु हिसो आहियां, प्लस पॉलिटिक्स आहिनि, सियासतदान। असांजो नंढो ॻोठ थी माशाअल्लाह उन्हनि में माण्हुनि जो एॾो जज़्बो आहे। असांजे ॻोठ जा माण्हू तव्हां पाण ॾिसो पूरी सिंध थी सुञाणनि जेको आहे इन्हनि में को ॿिए कंहिंजो न, उन्हनि हर कंहिं पंहिंजे हिसे जी महिनत कई आहे। जेकॾहिं असांजो MP साहब आहे त पंहिंजे हिसे जी महिनत थो करे, जेकॾहिं तारिक साहब आहे, जेकॾहिं असांजो हर को पंहिंजी लेवल ते, जेकॾहिं डॉक्टर आहे तव्हां डॉक्टर शाहजहान खे वठो या डॉक्टर जावेद खे वठो कार्डियोलॉजिस्ट खे, या डॉक्टर औरंगज़ेब खे वठो, डॉक्टर इम्तियाज़ खे वठो, इन्हनि जी ख़िदमतूं तव्हांखे कॾहिं बि न विसरंदी। डॉक्टर शाहजहान या डॉक्टर जावेद कार्डियोलॉजी में आहे, कॾहिं बि को लाड़काणे जो माण्हू फ़ोन कंदो आहे, हू वेंदो आहे त हुनजी जेको आहे सुठे नमूने ख़िदमत थींदी आहे। इहो रुॻो असां फ़ोन कंदा आहियूं, महीननि जा टाइम 2 मिंटनि में मिली वेंदा आहिनि। त हू चवंदो आहे मूंखे जज़्बो आहे, तव्हां हू चवंदो आहे तव्हां जेको माण्हू मोकिलियो था सम्झो था तव्हांजी लालच न आहे, तव्हां हिते हिकिड़ो इंसानियत करे पोइ छो न मां बि उहो जेको आहे इंसानियत जे कम खे अॻिते वधायां। डॉक्टर औरंगज़ेब पंहिंजी ॾिसो ॾाढी जेको आहे सो महिनत कई, डॉक्टर इम्तियाज़ आहे जेको हाणे रिटायर्ड आहे, या डॉक्टर शाहजहान आहे, सभिनी में असांजो ख़ानदान आहे, सुरेश साहब आहे, तारिक साहब आहे तव्हांजे साम्हूं आहे, या मुंहिंजा ब्रादर्स आहिनि या मां आहियां। सभिनीनि जो असांजो एम हिकिड़ो ई आहे त जंहिंमें जेको आहे सो आवाम खे फ़ाइदो मिले, शायदि हुनजे घरो असांखे पंहिंजा पर्सनल एफर्ट्स कोन वठिणा पवनि। पोइ तव्हांजे तसलसल सां बिल्कुलु असांजी ज़मीनी सरसब्ज़ आहिनि, असांजो पाणी मिठो आहे। असां जेकॾहिं इन्हनि ते पंहिंजी ध्यानु ॾींदासीं त 2 टे फसल जेको पंजाब में माण्हू खे सिर्फ़ु 10 एकड़ आहे उहो केॾो ख़ुशि आहे, केॾी ज़िंदगी ख़ुशि थो गुज़ारे। असां वटि माण्हुनि खे माशाअल्लाह 10 एकड़नि खां मथे ज़मीन आहे, मगर असां हुन ते थोरो ध्यानु ॾियूं। इन्हनि खे असांखे ध्यानु ॾियणो पवंदो, इन्हनि खे तवजा असांखे ॾियणी पवंदी। असांखे ॿियनि ते डिपेंडेंट न आहे करिणो, असांखे पंहिंजे पाण खे महिनत करणी आहे, पंहिंजे पाण खे जुस्तजू करिणो आहे त जेको आहे सो। ऐं रीत हीअं कयो त हू अॻिते पैसनि में न वधी वियो, रीत हीअं न हू तालीम में अॻिते वधी वियो, मां पोइ उन ते रीत करणी आहे असांखे जेको आहे। अलाह कंदो असांजे सिंध खे त साईं सदाईं करीम ते सिंध दुआ थियल आहे, जंहिंजे करे सिंध अलाह अञा असां चवंदासीं तुंहिंजे दोस्त बिल्कुलु सभई जेको आहे ऐं गॾिजी हर को पंहिंजी सहेलियूं कमु कंदो। ऐं तव्हांजे चैनल जे तसलसल सां मां बि पंहिंजी पार्टी खे बि चवंदुमि त नौजवाननि जो या जेके बेरोज़गार इन्हनि जो ख़्यालु रखो। इन्हनि खे अगरि जॉब मिली वञे त बाक़ी भला हिकिड़े खे जॉब मिलंदी त हुनजे वरी 15 बाक़ी। अॻे हूंदो त हिकु कमाईंदो 15 खाईंदा, अगरि 15 कमाईंदा पोइ त चङो हले जेको आहे। ज़ुल्करनैन साहब, आख़िर में आवाज़ जेको सिंध वासियुनि जे लाइ, लाड़काणे वासियुनि जे लाइ, बाकराणे वासियुनि जे लाइ पंहिंजे तरफ़ां जेको पैगाम आहे पैगाम इहो आहे त ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारियो, ख़ुशि रहो, हमेशह ख़ुशि रहो, पंहिंजी लाइफ में को ते बर्दाश्त धारियो। नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते कहिड़ो न, रिश्ता अज़ीम आहिनि, दोस्त अज़ीम आहिनि, पाड़ा अज़ीज़ आहिनि, इन्हनि खे विञायो न, को ते बर्दाश्त धारियो। अॻे
इहे मामला न हूंदा, इन जे करे त पोइ बर्दाश्त हूंदी। हाणे असां पोइ बर्दाश्त ख़तमु थी वई आहे। मोहबत सां ज़िंदगी गुज़ारियो, ज़िंदगी थोरी आहे, इनखे अञा असां मोहबत सुठे नमूने गुज़ारियूं ऐं सुठे नमूने पंहिंजे वतन सां मोहबत कयो, कानून जो जेको आहे ख़्यालु कयो। कोई बि जेको जंहिंजे बि मुक़दर में लिखियलु आहे ज़रूरु हुनखे नसीब मिलंदो हुनजे मुक़दर में, पर सब्र सां ऐं जेको आहे सो ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां पाण लाकाने न आहियां, मूंखे फ़ख़ुरु आहे मां पाण हिन धरती सां मुंहिंजो तालुक़ु आहे। ऐं मुंहिंजी दुआ आहे त मुंहिंजा जेके बि जेको आहे सो नौजवान आहिनि या जेके बि उहे पंहिंजी ज़िंदगी जहिड़े पासे गुज़ारनि, रिश्ता अज़ीज़, वॾी महिरबानी, अलाह सभिनीनि खे आबाद रखंदो। ख़ासि करे हेॾा साल तव्हांखे अलाह ताला अञा वधीक ख़ुशि रखंदो, अञा वधीक तव्हांखे तरक़ी ॾींदो। छाकाणि मीडिया जो रोल तमामु अहम आहे। असांजो जेकॾहिं ॻाल्हियूं तव्हां ॿियनि वटि था पहुचो पाती भला कंहिं हिकिड़े ॿुधी कयो त उनजो सवाल बि तव्हांखे ज़रूरु मिलंदो, या असांजे दस्तरखान में कंहिं हिकिड़े डोनेशन ॾिनो त उनजो सवाल बि तव्हांखे ज़रूरु मिलंदो। ॿिनि जे लाइ ज़िंदगी में मां ख़ुशि आहियां, इहा ज़िंदगी न आहे। ज़िंदगी आहे त तव्हां खां ॿिया केतिरा ख़ुशि ज़िंदगी आहे। नाज़रीन, प्रोग्राम अॼु शख़्सियत में असांजा महिमान हुया जलील लाड़काणे जी तमामु अहम शख़्सियत। सियाल फैमिली सां असांखे जो तालुक़ु आहे ऐं लाड़काणे जे हवाले सां मां तव्हांखे अपडेट कंदो हलां त चाटका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल हुजे, शेख जद वुमेन हॉस्पिटल हुजे, ऐं उनजे हवाले सां मां अपडेट कंदो हलां त उत्तर सिंध ऐं बलूचिस्तान जा तमामु पांजीरा इलाज जे हवाले सां रहाश पज़ीर आहिनि। साईं ज़ुल्फ़िकार सियाल साहिब जो तमामु हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु रहियो आहे, समाजी शख़्सियत आहे। अॼु असांजे प्रोग्राम जी शख़्सियत में असांजा महिमान हुया। सियाल हाउस में असां मौजूदु आहियूं। ज़ुल्फ़िकार सियाल साहिब जी ॻाल्हि को नाज़रीन सां अवां ॼाणो शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अली नूर सां गॾु डॉक्टर हफ़ीज़ अग्रोही खे ॾींदा इजाज़त। सिलसिला साथ